खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद मेहरापुर रिपोर्ट बिलाल सुमरो मेहरापुर भरसां गोट सोराब खान उनड़ जीरे वासिन मोहम्मद हसन उनड़ मोहम्मद हनीफ उनड़ रानी खातून बेन प्रेस क्लब पहुंची बासर गुलाम मुस्तफ़ा उनड़ गुलाम असगर उनड़ आशिक गुलाम नबी कामरान सलीम मुर्जा उनड़ जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया रोद आईंदे चयो आहे त असां पंहिंजे प्लाट में वेठल आहियूं मथे ॾणल बासर डंडा कुआड़ियूं खणी घर में दाख़िल थी असांजे भाउ हसन उनड़ सां विड़ी आहिनि ऐं असांखे मौत मार धमकियूं था ॾियनि। हिननि चयो त कुझु महीना पहिरियां असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, रस्तो बि बंदि करे छॾियो आहे ऐं पाणी पीअण वारो नलको भी पटे छॾियो अथनि। सरकार पारां घर जा आयल 1 लख रुपया भी हू खणी विया। हालानी पुलिस खे दाहत ॾियण ते वेतर असां जो हमरा गिरफ़्तार कियो वियो। जवाबदार बासर हुजण करे पुलिस भी उन्हनि सां बिट बणियल आहे। हिननि एसएसपी नौशरो फिरोज़ डीएसपी मेहरापुर खां घुर कई त मथे ॾणल बासरनि माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ फराहम कयो वञे। गुलाम असगर हिन जो सहूलतकार आहे। रोज़ आए ॾींहुं हिननि खे वारो बछू ॾेई असांखे घटि वधि ॻाल्हाइण, बेड़ाइण, गारियूं ॾियण ऐं आए ॾींहुं धमकियूं ॾियराए थो। गुलाम असगर धमकियूं मोतमार जो पैसो ॾोकड़ हर शइ गुलाम असगर छाते तव्हांखे धमकियूं थी मिलनि? मसइलो छा आहे? असांखे चवंदा त घर खाली कयो, असांजो नलको पटे छॾियो, असांजो रस्तो बंदि करे छॾियो। सरकार अदालत करे सिर्फ़ गवर्नमेंट अचे ॾिसे असांजी सरज़मीन असां ज़लील उहो ज़मीन कंहिंजी आहे? असांखे असांजे वाल साहब फोत थी वियो। अच्छा, केरु तव्हांखे तंग कनि उहे? असांखे गुलाम असगर मीरवल जो पीउ पुटु गुलाम मुस्तफ़ा, गुलाम असगर, आशिक अली, गुलाम नबी सभई इकट्ठे करे। अच्छा, हाणे तव्हांजो मुतालो छा आहे? असांजो मुतालो इहो आहे त असांखे वारो इंसाफ़ मिले, असांखे इंसाफ़ मिले। गुलाम असांजो असगर रस्तो बंदि आहे, असांखे रस्तो मिले। कुरान खणी आयो थाने के मुंडी अदालत में हिकु जगह न रहे त असांखे विड़िया असां क़ुरान शरीफ़ खणी थाने ते बि विया पर थाने वारनि असांखे जवाब ॾेई छॾियो। हालानी वारो हेल्प उन्हनि जी थो करे गुलाम असगर जी। उहो बि हिनमहिल असांजे छोकिरे खे मारायो गणपति खे लड़ाए, उहो पुलिस खे बि असांजे छोकिरे खे मारियो, मुंहिंजे भाउ खे धकाया अथनि, मुंहिंजी अमड़ खे धकाया अथनि। त बि गुलाम असगर पैसा ॾेई त एसएचओ खे मुंहिंजे भाउ खे मारिया अथई, जेको हुते बुखार में खालतो से उनड़ खे बुखार ॾाढो हुयो। हिनमहिल उहो गणपति डोरी अस्पताल मां कढी उते पहुचायो अथऊं।